नस्तगफिरुहु व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल फला हादिय लहु वअशहदु अल्ला इलाहा मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अरसलहु बिल हक़्क़ि बशीरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निहि व सिराजम मुनीरा मन युतिल्लाह व रसूलहु फ़क़द रशद व क़द इहतदा व मन यअसिल्लाह व रसूलहु फ़क़द ज़ल्ल व गवा। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईमिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व मन यत्तक़िल्लाह यजअल लहु मख़रजा व यरज़ुक़हु मिन हैसु ला यहतसिब व मन यतवक्कल अलल्लाह फ़हुव हस्बुहु इन्नल्लाह बालिग़ अम्रिही क़द जअलल्लाहु लिकुल्लि शैइन क़दरा। हम्दो सना किबरियाई अज़मत वॾाई रब करीम खे जुगाए जेको कुल कायनात जो अकेलो ख़ालिक मालिक आहे। बेहद बेहिसाब दुरूद सलाम आकाइदो जहां मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जंहिंजे नामे नामी ज़ात गिरामी थे ज़रा प्यार मोहब्बत सां चओ सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। अज़ीज़ो, अॼु जी मजलिस बाबरकत, उनमें असांजी शिरकत इहो अल्लाह तबारक व तआला जी तरफ़ां वॾी महिरबानी आहे। छो त अहिड़ियूं मजलिसूं, अहिड़ियूं महफ़िलूं जिन में क़ुरान ऐं हदीस जो बयान थिए, अल्लाह ऐं रसूल जी ॻाल्हि थिए, उन्हनि में शिरकत करणु इहो अल्लाह जी तौफ़ीक़ खां सवाइ थी कोन थो सघे। केतिरा माण्हू ॾिसो हिन मजलिस खां महरूम हूंदा, के घरनि में, के गपशप में, के कचहरी में, के फ़हश गुफ़्तगू में, को मोबाइल ते लॻो पियो हूंदो, को फेसबुक ते लॻो पियो हूंदो, को रांदि में, को गेम में, को पंहिंजे कारोबार में। पर इन्हनि सभिनी मां इंतिखाब करे अल्लाह ताला तव्हांखे पंहिंजे घर में घुरायो आहे। यकीन करियो इन में अल्लाह जो वॾो एहसान आहे। ऐं अल्लाह जा पसंदीदा माण्हू आहियो। यकीन करियो जॾहिं तव्हां इन मस्जिदुनि में अल्लाह जे घर में अचणु शुरू कयो था, क़ुरान मजीद जी तिलावत ॾे तव्हांजी दिलि मुतमइन थिए, राग़िब थिए थी, दीन इलाही खे सिखण जो तव्हांखे शौक़ु पैदा थिए थो, इहो यकीन सम्झो त अल्लाह ताला तव्हां ते महिरबान पियो थिए। जॾहिं दीन खां दूर थींदा वञूं, जॾहिं मस्जिदूं असांखां अल्लाह पनाह में रखे मस्जिदूं छॾाइजी वञनि, जॾहिं क़ुरान मजीद जी तिलावत ॾे असीं तवजह न ॾियूं, जॾहिं दीन इलाही खे सिखणु, सम्झणु, सोचणु, ॿुधणु, अमल करणु असीं छॾे ॾियूं, त यकीन करियो त हाणे अल्लाह ताला जो नाराज़ शुरू थी वियो आहे। तंहिं करे असीं ख़ुशि नसीब आहियूं त अल्लाह ताला असांखे हिन बाबरकत मजलिस में पंहिंजे तौफ़ीक़ सां हिन जॻह ते घुरायो। इन लाइ अल्लाह जा वॾा एहसान ऐं करम नवाज़ियूं। क़ुरान मजीद जी आयत तिलावत कयूं, उन में अल्लाह सुब्हानहू व तआला ईमान वारनि खे अल्लाह ते भरोसो ऐं तवक्कल करण जो हुकुम फरमायो आहे। जॾहिं तव्हांजो अल्लाह ते तवक्कल ऐं भरोसो कामिल थी वञे,
यकीन कामिल थी वञे, तव्हांजी दिलि मुतमइन थी वञे त रब करीम खां सवाइ असांजे कंहिं बि मामलात में कंहिंखे बि ताक़त नाहे नफ़ो ॾे या नुक़सानु ॾे, सिर्फ़ु अल्लाह ॾींदो। जॾहिं तवक्कल असांजी अल्लाह में मुकमल थी वई, भरवसो कामिल थी वियो, यकीन मुहकम थी वियो, तव्हां कामयाबु थी वियो। ऐं अल्लाह ताला बि उन बाने खे ॿुधे थो ऐं उनजी फ़रियाद खे ॿुधे थो, उन जूं जुस्तजू, उनजा इरादा, उनजूं जाइज़ हाजतूं तॾहिं पूरियूं करे थो जॾहिं ॾिसे थो त बाने खे मुंह में यकीन कामिल आहे। पर जेको माण्हू हर जाइ यकीन कयो वेठो आहे, जंहिंजी तवक्कल अल्लाह में पूरी आहे कान का, अल्लाह खे बि सॾे थो, ग़ैर खे बि सॾे थो, अल्लाह में बि उमेदूं आहिनि, ॿियनि में बि उमेदूं आहिनि, उहो शख़्स माना हिकु दरमियानी रस्ते ते आहे, न हेॾां जो न होॾां जो, कॾहिं बि उहो कामयाबी काबरा न थींदो। क़ुरान मजीद जी आयत पढ़ा जेका तिलावत कयूं, पर तवक्कल सां गॾु अल्लाह ताला हिन जॻह ते इहो बि फरमायो त जंहिं शख़्स जी दिलि में तक़वा मौजूदु आहे, तक़वा सम्झो था ख़ौफ़ खुदाई, जेके अल्लाह में भरोसो आहे उहो ख़ौफ़ खुदा बि अल्लाह जो कंदो, यकीन बि अल्लाह में कंदो, सवाइ ख़ौफ़ खुदा जे, सवाइ तक़वा जे, इहे शयूं दिलि में गॾु थींदियूं ई कोन को। क़ुरान मजीद में अल्लाह छा फरमायो, फरमाई वमन यत्तक़िल्लाह यजअल लहू मख़रजा व यरज़ुक़हु मिन हैसु ला यहतसिब। फरमाई जंहिं ख़ौफ़ खुदाई दिलि में रखियो, यजअल लहू मख़रजा, जेको मुत्तक़ी थी वियो, ख़ौफ़ खुदाई में अची वियो, उहो कंहिंखां बि नथो ॾिजे सवाइ खुदा जी। यजअल लहू मख़रजा, अल्लाह ताला एॾो महिरबान आहे जो हुनजा ॾुखे में ॾुखिया कम सभु सुहिणे नमूने सां सर अंजाम थींदा। अल्लाह ताला पाणे राहूं कढंदो, ॾुखिया रस्ता हुजनि, हाणे हीउ कमु थिए ई कोन थो, मुमकिन ई कोन्हे, पर अल्लाह ताला अहिड़ो रस्तो ॿुधाईंदो उन माने खे जो आसान रस्तो थींदो, जो हिन सॼे मसइला हुनजा हल थींदा। यजअल लहू मख़रजा व यरज़ुक़हु मिन हैसु ला यहतसिब, अल्लाह एॾो महिरबान थी वेंदो हिन जे तक़वा जे करे, ख़ौफ़ खुदाई जे करे, हिकु अल्लाह मां खां ॾिजण वारो आहे, अल्लाह एॾो महिरबान थी वियो जो हिन खे इन्हनि सॼनि मसइलनि खे हल करण खां सवाइ हिन जी रोज़ी जो बि मसइलो हल थी वियो। वयरज़ुक़हु मिन हैसु ला यहतसिब, अल्लाह हुनखे रोज़ी उतां खां ॾींदो जितो हुनखे वहम ऐं गुमान में कोन हूंदो। माण्हू डोड़ंदो आहे न रोज़ी पोयां भॼा वियो, हाय मोॾे पैसो अचे, पैसो अचे, मिल्कत अचे, मिल्कत अचे, माण्हू डोड़े पियो रोज़ी अॻियां अॻियां, हीउ हुनजे पोयां पियो भॼे। पर जेके ख़ौफ़ खुदाई आहे, अल्लाह में यकीन कामिल आहे, भरवसो मालिक में आहे त अल्लाह पाणे मुंहिंजी पूरी कंदो, यकीन करियो उनजे पोयां रोज़ी रोज़ी डोड़े थी, उनजे पोयां रिज़्क़ पाणे पाणे हले थो। जेके ख़ुदा में यकीन कोन्हे को उहो रिज़्क़ जे पोयां थो डोड़े, पर जेके ख़ुदा में यकीन कामिल आहे, तवक्कल आहे, उनजे पोयां रिज़्क़ थो डोड़े। वयरज़ुक़हु मिन हैसु ला यहतसिब वमन यतवक्कल अल्लाह फहुव हस्बुहु इन्नल्लाह बालिग़ु अम्रिही क़द जअलल्लाहु लिकुल्लि शैइन क़दरा। फरमाई हिनखे ख़ौफ़ खुदा बि थी वियो, हाणे तवक्कल ऐं भरोसो बि अल्लाह में रखई। वमन यतवक्कल अल्लाह फहुव हस्बुहु, पोइ अल्लाह हुनजे लाइ काफ़ी आहे। इन्नल्लाह बालिग़ु अम्रिही क़द जअलल्लाहु लिकुल्लि शैइन क़दरा, अल्लाह ताला उनजा सारा मामला सुहिणे नमूने सां निमटाए करे मंज़िल मक़सूद ते पहुचाईंदो, छो जो सभु मामले खे मुसबबिल असबाब उहो ई आहे, उहो ई मामलात खे सुधारींदो संवारींदो। तवक्कल थी वई, अल्लाह महिरबान थी वियो। क़ुरान मजीद जी ॿी आयत में अल्लाह ताला फरमाते कि भरोसो आहे, ऐं भरोसे जे करे हुननि दुआ बि आहे घुरी आहे त अल्लाह तो में भरोसो, तो में यकीन आहे, हाणे मसइलनि जो हल पाण कंदे।
कुलिल्लाहुम्मा मालिकुल मुल्क तुतिल मुल्क मन तशा व तंज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। कुलिल्लाहुम्मा मालिकुल मुल्क, अल्लाह तू पूरी कायनात जो बादशाही तोखे पियो चवां छो तो तोमें मूंखे तवक्कल भरोसो आहे। ही पूरी कायनात जा ॿिया जेके बि आहिनि सारी मखलूक आहे, ही कमज़ोर आहिनि, हिननि में कुझु ई न आहे। तूं सभिनी जो ख़ालिक ऐं मालिक आहीं। अल्लाह तोमें तवक्कल भरोसो आहे। तो तिल मुल्क मन तशा वतन मुल्क मिमन तशा, जेके चाहीं त बादशाह बनाए छॾी, सल्तनत जो सुल्तान बनाए छॾी। जेके चाहीं तूं सुल्तान मजा, तूं अमीर मां फ़कीर गदागर बनाए छॾी। तोखे केरु चवण वारो कोन्हे को। तो तिल मुल्क मन तशा व तंज़िउल मुल्क मिमन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा, जेके चाहीं तूं इज़त बख़्शी, जेके चाहीं तूं ज़लील करे छॾी। ओ केरा जेके अल्लाह ज़लील करे उनखे इज़त केरु न ॾेई सघंदो आहे। जेके अल्लाह इज़त ॾे उनखे केरु ज़लील करे कोन सघंदो आहे। व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर, जेके इज़त ॾी, जेके ज़िलत ॾी तुंहिंजी मर्ज़ी आहे। तुंहिंजे हथ में ख़ैर आहे, तुंहिंजे हथ में भलाई आहे। तो ते ई मुंहिंजी तवक्कल ऐं भरोसो आहे। तूलिजुल लैल फिन नहार व तूलिजुन नहार फिल लैल व तुखरिजुल हय्य मिनल मय्यत व तुखरिजुल मय्यत मिनल हय्य व तर्ज़ुकु मन तशा बिग़ैर हिसाब। तूलिजुल लैल फिन नहार, रात के तू ॾींहं में दाख़िल थो करीं, ॾींहं के रात में तो दाख़िल करीं। ही अंधेरो अची वियो, सिज गुरूब थी वियो, रात शुरू थी वई आहे। ही त रोशन सिज हो, हिनखे केरु गुरूब करे, कंहिंजे हुक्म जो ताबे आहे। ही हुक्म थी वियो, ही गुरूब थी वियो, ही ऊंदाही थी वियो, रात अची वई। वरी हुक्म थी वियो रात के, वरी अल्लाह ताला सिज उभारे छॾियो रात के ॾींहं में, ॾींहं के रात में। पर इहो कंहिंजे हथ में न आहे सवाइ तुंहिंजे हथ में। तूलिजुल लैल फिल नहार व तूलिजुन नहार फिल लैल व तुखरिजुल हय्य मिनल मय्यत। अल्लाह ताला निज़ाम ठाहियो आहे। क़ुरान मजीद में फरमाई त बेअकुल माण्हू एतिरो सम्झनि कोन था त अल्लाह ताला जे निज़ाम ॾे रुगो नज़र दौराइनि त ख़बर सॼी पइजी वञे। आसमान कीअं ठहियो, ज़मीन कीअं ठही, तारा कीअं ठहिया, ही कहशां कहकशां, ही फलक, ही अर्श, ही कुर्सी, ही सॼो निज़ाम, ही पोखुनि जो पचनि, ही पोखुनि जो लहनि, वरी जेको आहे तो फोटड़ थियनि, वरी गाहनि जो उपाइनि, वरी ही ज़मीन, ही आसमान, ही चंड, ही तारा, ही रोशनियूं, ही अंधेरा, ही सभु शयूं कीअं अल्लाह ख़लके पियो। फरमाई हिन जे निज़ाम खे ॾिसण सां अकुल माण्हू मंद माण्हू सम्झी वेंदो आहे त अल्लाह ताला जी केतिरी कुदरत आहे ऐं निज़ाम कंहिंजे हथ में आहे सॼो। ऐं सम्झी 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 हू पंहिंजे रब खे सुञाणे वठंदो आहे। तुखरिजुल हय्य मिनल मय्यत व तुखरिजुल मय्यत मिनल हय्य। अल्लाह ज़िंदह मां मुर्दो पैदा करी, मुर्दे मां ज़िंदह पैदा कई, तुंहिंजे हथ में आहे। अंडो मुर्दो आहे, पाणी में जेको पयल आहे टिकी सां मुर्दी आहे। अल्लाह जो अमर थी वियो, इन अंडे मां बचड़ो पैदा थी वियो आहे। ही आनू, हिन में का शइ कान हुई, हिन में टिकी हुई, पाणी हो। अल्लाह अमर कयो, हुन में बचड़ो पैदा थी वियो। फरमाई कुकुड़ ज़िंदा है, उन में मुर्दो अंडो आयो, वरी इन जे पाणी खे टिकी खे वरी बच्चे में तब्दील करे दुनिया में वारनि खे ॾेख। ओ दुनिया वारो ॾिसो, इनखे चइबो आहे, चइबो मालिकुल मुल्क, इनखे चइबो आहे ख़ालिक कुल शइ। त ही तवक्कल करण वारो छा थो चए? अल्लाह ही सभु तुंहिंजी मर्ज़ी आहे। अल मुतवक्किल बिल्लाह, अल्लाह ते तवक्कल करण वारो। फरमाए जंहिं तवक्कल कयो अल्लाह ताला उन ते महिरबानी करे छॾियो, ओ कामयाब थी वियो, कामरान थी वियो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं कोन ॾिसंदो। तव्हां तवक्कल जेकर ॾिसो था त पैगंबर जी तवक्कल ॾिसो अल्लाह ते, नेक इंसान जी तवक्कल ॾिसो। असां महरूमनि जा शिकार आहियूं। आज़ान अची वई, मिसाल थो ॾियां तव्हांखे, आज़ान अची वई, देरि छो पिया कयूं असीं? आज़ान अची वई, मस्जिद में छो कोन थो दुकानदार अचे
इन सोच इहा आहे त इते ईंदो मोड़ जेको गिराक मतां ॿिए दुकानदार ॾे वञी हलियो, लिहाज़ा ने गिराक खे निमटाए वठां, इहे 5 रुपया ऐं गॾु करे पोइ थो वञा मस्जिद में, त हिकु रकात वई हली, ॿी रकात वई हली, 3 रकात वई हली, हीउ तशद में अची पहुतो। पर सोच हिन मुताबिक़ त बसि निमाज़ बि अची वई ऐं कारोबार बि करे आयो। हालांकि हिन जी ग़लति सोच आहे। जेकर भरवसो ऐं तवक्कल खुदावंद करीम में हुजे त यकीन करियो त आज़ान अची वञे, ही दुकान जा दर बंदि करे सिधो मस्जिद अची वञे, पोइ अलाह जे नबी जो पैगाम हुन ते पहुतो कननि ते त ईअं ई कंदो जो हुकुम थी वियो। पाण सम्झो त तवक्कल हक़ तवक्कल ही मानो जेकर तव्हीं अल्लाह ते तवक्कल रखो, जेतिरो अल्लाह ते तवक्कल रखण जो माननि जे मथां हक़ आहे। लरज़क़कुम अल्लाह कमा युरज़क़ु तैर तक़दु ख़िमासुम तरूह बिताना। अल्लाह ताला इंसाननि खे ईअं रोज़ी अता करे जीअं पखियुनि खे रोज़ी ॾींदो आहे, जेके राति जो अची करे पंहिंजे आखिरनि में सुम्हंदा आहिनि, सुबुह जो जूं पेटें गुजूं ख़ाली हूंदियूं आहिनि, वरी वञी जेको आहे सो चुगी करे मोटंदा आहिनि। उन्हनि खे अल्लाह ते भरोसो हूंदो आहे, कॾहिं बि कंहिं पखी कुझु गॾु करे कोन रखियो आहे। अल्लाह जे नबी फरमायो, ओ ईमान वारो इंसानो, जेकर अल्लाह ते तव्हांजो तवक्कल भरोसो हुजे, इबादत ते तव्हां राग़िब हुजो, मस्जिद ते तव्हांजी तवजो हुजे, तलावत कलाम पाक ते तवजो हुजे, ज़िक्र अज़कार कंदा रहो, हमदो सना में मशगूल हुजो। लरज़क़कुम अल्लाह कमा युरज़क़ु तैर, अल्लाह ताला तव्हांखे ईअं रोज़ी ॾे जीअं पखियुनि खे रोज़ी ॾींदो आहे। ॿुधायो भला तव्हां ढेर ॾिसंदा आहियो, पखीअ जी चुगंदा आहिनि, अची ढेर अची वेंदा आहिनि, अन्न जो ढेर हुजे, सारनि जो ढेर हुजे। कंहिं पखी खे तव्हां ॾिठो आहे त उन ढेर ते उते ई खाई पी सुम्ही रहियो हुजे? कोन कंदा। उते ई खाधई, उते चुगियो, गुजी भरे उतां उॾां में पंहिंजे आखेरे में अची सुतो। वण ते आयो, आखेरे में आयो, जबल जी चुर में आयो, कंहिंजे घर जे मथां, कंहिं वण में, जिथे हिन जो मस्कन ठहियल आहे, जिथे नंढड़ो कचिड़ो हुन जो घरड़ो ठहियल आहे, उन घर में मोटी थो अचे। पर इन पखी खे सोच आहे त जीअं अल्लाह मूंखे हिन रोज़ी ॾिनी आहे, सुभाणे मूंखे इहो मालिक रोज़ी ॾींदो। तंहिं करे इहा सोच ई कान अथसि। कंहिं पखी खे तव्हां कोन थो चुगी करे वरी वेही रहे, उथे ई न। उहे असां इंसानी ज़ख़ीरा अंदोज़ी कंदा आहियूं, चित सां भले ॿोरियूं पियूं लॻनि अन्न जूं, मजाल आहे जेको ग़रीब अची मिंट करे बाबा महांगो थी वञे, पोइ किथां आणींदुसि। शैतान क़ुरान थो फरमाए, तव्हां सां वाइदो करे थो फ़क़ीरी जो, रहमान तव्हां सां वाइदो थो करे अमीरी जो। अल्लाह जे राह में ख़र्च कंदो, अल्लाह ताला तव्हांखे अमीर कंदो वेंदो, अल्लाह तव्हांखे वधाईंदो वेंदो। पर शैतान चवंदो जे ख़र्च कंदे त बर्बाद थी वेंदे, तंहिं करे हिनखे क़ाबू करे रख, मतां तुंहिंजो अन्न खुटी वञे, परेशान थी वञी, मतां पैसा तुंहिंजा खुटी वञनि। पर फरमायो पाण करीमन पखियुनि वांगुरु अल्लाह में तव्हांखे यकीन हुजे हा त तव्हां ईअं न कयो हा, अल्लाह ताला तव्हांखे रोज़ी बि ईअं ॾे हा। ऐं अल्लाह ते तवक्कल ऐं भरोसो आहे। कई मिसाल अचनि था अल्लाह ते तवक्कुल भरोसे जा। हीअ त रोज़ी जे बारे में ॾिसो, इंसान खे त अल्लाह ताला हथ ॾिना आहिनि, ॻाल्हाइण जी ज़बान सख़्त ॾिनी आहे, गुफ़्तगू करण जो अंदाज़ ॾिनो आहे। अशरफुल मख़लूक़ात आहे, हले वेठो, डोड़े वेठो, महिनत करे थो। पर उहे जानवर आहिनि जिन खे पेर ई कोन्हनि। ॾिसो नांगनि बलाइनि खे को पेर आहे, पर तव्हां मूंखां तिखा आहिनि। अल्लाह ताला हुनखे एॾी हिमत ॾिनी आहे। जानवरनि खे अकुल कोन्हे को, अल्लाह ताला रोज़ी ॾे पियो। पखियुनि खे अकुल कोन्हे, अल्लाह ताला रोज़ी ॾे पियो। हीउ छा आहे? रब करीम ॿुधाए पियो त इंसान तोखे एतिरो ईमान कोन रहियो आहे, मूं में तुंहिंजी तवक्कल एतिरी बि कान्हे का जेतिरी पखी जानवरनि खे तवक्कल आहे मूं में। 2 साल 4 साल लेट थी वई, शादी थी वई अमरा जी, हाणे घरवारी सां गॾु दर हुन क़बर ते, दर हुन मक़बरे ते, दर हुन बुटीअ ते, दर हुन हितां, दर हुन हितां पुकारूं सल पियो करे। तवक्कल ख़ुदा में कान्हे का, हिन खां हुन खां बि घुरे। हुनजी तवक्कुल हुजे हा, हुनखे यकीन हुजे हा त पखियुनि खे बचा कंहिं ॾिना, जानवरनि खे बचा कंहिं ॾिना, ॿकरी खे फर कंहिं ॾिना, कुती खे गुलर कंहिं ॾिना। इहे बचड़ा, इहे जानवर, ॿुधायो त कॾहिं को जानवर अल्लाह खे छॾे करे, अल्लाह मां तवक्कल ख़तमु करे कंहिं
दरगाह ते आयो हुजे न, ही इंसान आहे जेके अल्लाह अशरफुल मखलूकात बनायो, पर हिन जो ईमान एॾो कमज़ोर थी वियो जो ख़ुदा करीम खे छॾे करे ही गैरनि जे दरनि ते पियो घुरी भटके, माना तवक्कल ख़ुदा में कान्हे का। हाणे कुझु ॾींहं तव्हां ॾिठो त गाजी शाह जो मेलो थियो, हुन में जेको आहे ॾांची पूरियल आहे, गाजी शाह जॾहिं सुवार थींदो हो मरी वेई, ॾांची जा हॾा ई सड़ी विया, उनखे माण्हू तबाह पिया कनि, 8 चकर पिया ॾियनि। दर्द हुकुमा फल तबू बिल बैतुल लकी, फरमाई त मुंहिंजे हिन पुराणे घर बैतुल्लाह का सवा तव्हांखे हुकुम ई कान्हे कंहिंजो तव्हां तवाफ़ कयो। जे तवाफ़ करणु इजाज़त हुजे हा कंहिं क़बर जी, त मुहम्मद करीम जे रोज़े खे तवाफ़ करण जी इजाज़त हुजे हा, उनखां मथे कंहिंजी क़बर दुनिया में आहे कान का, अहिड़ो मक़बरो ॿियो आहे कोन को। फरमाई न, सिर्फ़ु तवाफ़ मुंहिंजे घर जो करिणो आहे। ईमान माण्हुनि जा केॾा कमज़ोर थी विया, वरी किथे ॿिली खे पिया क़बरुनि खे पूॼा कनि, किथे जेको आहे सो जानवरनि खे पिया पूॼा कनि, किथे जेका सो बकरियूं मोलूं उन्हनि खे पूॼा पिया कनि। बाबा साईं जी बकरी हिन मां खीरु ॾियंदो हो, साईं हिन ॾाची मां खीरु ॾियंदो हो, उहे मरी विया, उन्हनि जे मथां क़बर ठहनि। कुझु ॾींहं थियो हाणे फेसबुक ते ॾिसूं, हाणे जेको आहे हिकिड़ो घोड़ो मरी वियो जंहिंखे ज़ुल्जनाज जो नालो हो, उनखे कफ़नाए वियो आहे, उनखे जेको आहे विंजारे, उनखे गुस्ल ॾेई वियूं, उनखे जेके से अतर मुश्क अंबर बाक़ाइदे उन घोड़े खे ईअं कफ़नाए वियो आहे जीअं इंसान खे कफ़न ॾिबो आहे, ऐं पोइ बाक़ाइदे जीअं निमाज़ पढ़ी वेंदी आहे अहिड़े नमूने सां मथां वेही उन मथां तज़िया कया विया आहिनि। रुना आहिनि फ़ुक़रा, उन खां पोइ उनखे तदफ़ीन कई अथमि। क़बर में तदफ़ीन करण खां बाद में सारा फ़ुक़रा गॾिजी करे उन घोड़े जे लाइ दुआ पिया घुरनि, उनजे लाइ मग़फ़िरत जी दुआ पई थिए। इमाम जो ज़ुल्जना आहे, हीउ घोड़ो आहे, इहो ईमान मुस्लमान में वञी बचियो आहे। माना त पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ जीअं खपे तीअं पियो करे, न हिन दीन ॾिठो, न शरीयत ॾिठई, न क़ुरान ॾिठई, न अलाह ॾिठई, न रसूल ॾिठई, न हुक्म ख़ुदावंदी ॾिठई। ही तवक्कल कॾहिं घोड़नि में आहे तवक्कल, कॾहिं खच्चरनि में तवक्कल आहे, कॾहिं जानवरनि में तवक्कल आहे, कॾहिं पुराणनि क़बरनि में तवक्कल आहे। माना अलाह तां तवक्कल ख़तम थी वई आहे। अल्लाह अकबर। तवक्कल ॾिसो, हज़रत मूसा कलीमुल्लाह जी अम्मा जी तवक्कल ॾिसो, ईमान इनखे चइबो आहे। जॾहिं फ़िरौन हुकुम कयो त बनी इसराइल जे ॿारनि खे, पुटनि खे कुठो वञे, न्याणियुनि खे छॾियो वञे, न्याणियूं उन्हनि जी हवेली में ख़िदमत कंदियूं हुयूं, ऐं पुट जेके हा उन्हनि पुटनि जे लाइ छा हुकुम कई, हिनखे क़त्ल कयो वञे, छो जो जादूगर ॿुधायो त हिननि मां को पैदा थींदो जेको तुंहिंजे सल्तनत खे बर्बादु कंदो ऐं इनक़िलाब आणे करे तोखे ख़तमु करे छॾींदो। इन करे इन्हनि जो को बि पुटु न हुअणु खपे। तंहिं करे फ़िरौन फ़ैसिलो करे छॾियो त जेको बि हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे ख़ानदान बनी इसराइल में पुटु पैदा थींदो वञे, हुन दायूं मुक़ररु करे छॾियूं, औरतूं मुक़ररु करे छॾी, जेको घर घर में चकर ॾींदो हो। जेका हामिला औरत आहे उहा अखि में नज़र में रखंदियूं हुनखे, त जॾहिं ॿार ॼमंदो ॾिसंदियूं, जेकर न्याणी आहे त हुनखे छॾे ॾियूं, जेकर पुटु आहे त क़त्ल कंदियूं। हाणे टाइम अची वियो हज़रत मूसा कलीमुल्लाह जे ॼमण जो, बीबी सगोरी परेशान थी वई, पर सुभान अल्लाह, ही बि मूसा जी मां आहे, भरवसो अल्लाह में आहे, यकीन अल्लाह में आहे। ऐं कैफ़ियत बीबी सगोरी जी अहिड़ी आहे जो कंहिं दाईअ खे, कंहिं उन जासूस औरत खे ख़बर कान पई त को हिन जे पेट में बि को बचियो आहे। अल्लाह जी मर्ज़ी आहे न, कुन फयकून जो मालिक आहे, के तो पंहिंजे दुश्मन खे शिकस्त ॾे, रब करीम खे ख़बर आहे। सूरत ताहा खोले ॾिसो, अल्लाह ताला वज़ाहत कई आहे क़ुरान मजीद में, हज़रत मूसा कलीमुल्लाह जो ज़िक्र आहे। अल्लाह फरमाए मूसा कलीमुल्लाह ॼाओ आहे, हाणे मां जे लाइ आज़माइश जी परेशानी आहे। इहो ख़ौफ़ वकोड़े वियो आहे त जंहिं दाइन ॾिठो, जेकॾहिं फ़िरौन किप्तिन ॾिठो त मुंहिंजे ॿार खे क़त्ल कंदा। हुकुम थियो, फौहैना इला उम्मे मूसा, अल्लाह फरमाए त उम्मे मूसा खे मूं वही करे छॾी आहे। अनक्तफी फि ताबूत फक्तफी फिल यम फयुल्किल जम बिसाहिल याखुद वदुली वदुलहु। उम्मे मूसा तूं ग़लती न कर, मूं फ़ैसिलो करे छॾियो आहे, ही तोसां वाइदो थी वियो आहे,
हिन मूसा खे आऊं ज़िंदा रखंदुसि, फिरौन खे इन जे ज़रिए शिकस्त ॾियारींदुसि। उम्मे मूसा जॾहिं मूसा खे ख़ौफ़ ॾी, परेशानी थी वञे, में पोइ छा कजो, हिकिड़ी नंढड़ी संदूकड़ी आहे, उन में मूसा कलीमुल्लाह खे विझ, जी पेतड़ी थींदी आहे, ताबूत, काठड़ी जो ताबूत ठाह, उन में बंदि करे मूसा अलैहिस्सलाम खे फ़क़्त फी फिल जम में, पोइ इन दरिया जे हवाले कर। फयुल्किल जम बिसाल या खुद अदुव्वु ली व अदुव्वु लहू, मूसा के दरिया जे हवाले कर, ऐं अल्लाह हिन सां गॾु रहिया, तूं मूं ते तवकल कजां। ही दरिया जूं छोलियूं, ही दरिया जा कुन, ही हवाऊं तेज़ रुख, ही पाणी कॾहिं बि मूसा खे न ॿोड़ींदो। मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे क़ाइम दाइम रखणु, ज़िंदा रखणु मुंहिंजो कमु आहे, तवकल तोखे करिणो आहे। मूसा खे मोकिले छॾ, दरिया जे हवाले कर। ईअं ई थियो, बीबी सगोरी अल्लाह ते तवकल रखी करे दरिया जे हवाले उहा पेटड़ी करे छॾी आहे। उहा पेटड़ी उॾंदी उॾंदी उठी तरंदी 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 फिरौन जी हवेली जे अॻियां वञी बीठी आहे। हिननि जो फिरौन ॾिठो त हवेली जे साम्हूं हिकिड़ी पेतड़ी आहे, उहा तरंदी अचे। माण्हू खे तजस्सुस थींदो आहे न, का शइ तरंदे ॾिसण कढी वठूं, और डोड़ करे खणी कढी। छा ॾिसनि त मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम ख़ूबसूरत सुहिणो ॿार आहे, ख़ूबसूरत ॿार आहे, ही मुस्कुराईंदड़ ॿार आहे, ॾिसी करे हैरान थी विया। खणी भॻा केॾां? फिरौन जी हवेली में। चयोसीं ॿार लुढ़ंदो अचे, इहा ख़बर कान्हे जेको पंहिंजो पाण खे ख़ुदा पियो सॾाए फिरौन, उन जी पाड़े में ॿार ॼाओ आहे। इहा बि ख़ुदा खे ख़बर न पइजी सघी आहे फिरौन खे। उहो ॿारड़ो दरिया जे हवाले थियो आहे, बसि थोरे ई फ़ासिले ते हिन जे दरबार जे साम्हूं उन ॿारड़े मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे खणी करे फिरौन जे साम्हूं विया आहिनि। चवणु लॻो त मूंखे ईअं शक थो लॻे त किथे ही ॿार बनी इसराइल जो कोन्हे को। बीबी आसिया ईमान वारी, जंहिंजो क़ुरान मजीद में ज़िक्र आहे, जेका फिरौन जी घरवारी हुई। अल्लाह ताला शुरू खां वठी मूसा कलीमुल्लाह खां ईमान आणण खां अॻे बि बीबी सगोरी खे एॾो जेको आहे रहम वारो करम वारो बनायो हो। चवणु लॻी मासूम रो ॿार आहे, ख़बर न आहे त किथां खां तरंदो तरंदो सां पहुतो आहे। तूं शक ऐं शुभ न कर, पाण खे गोद था वठूं, ॿार तोखे कोन्हनि मूंखे कोन्हनि, ख़ुशि थींदासूं, पंहिंजो औलाद भला निपाए जवान कंदासूं, पोइ पाण सां विढ़ंदो छा। इन मशवरे खां बाद में रखे, पर बीबी सगोरी सां अल्लाह ताला इहो वाइदो कयो उम्मे मूसा सां त ही खीर बि कंहिंजो न पीअंदो तोखां सवा। फिरौन तरफ़ां ऐलान थी वियो त ॿारड़ो खीर मूसा कंहिंजो पीए कोन थो। जा दाई जा औरत हिन खे खीर पीआरींदी, उनखे इनाम इकरामात सां नवाज़ियो वेंदो, उनखे फर्स्ट क्लास नमूने सां हिनखे राश ॾिनी वेंदी। इन मूसा खे निपाए जवान करिणो आहे, हिनखे खीर पीआरे। अल्लाह अकबर, किप्तनि जूं औरतूं सारियूं गॾु थी वयूं। हर हिक जी ख़्वाहिश त मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे खीर पीआरियो। हज़रत मूसा कलीमुल्लाह खे अल्लाह जे तरफ़ां अमर थियल हो, कंहिं बि माउ जो खीर न पियो वठे। अल्लाह वाइदो कयो हो उम्मे मूसा तां, उम्मे मूसा तुंहिंजो पुटु वरी वराए तोखे वापसि ॾींदासीं, खीर बि तूं पीआरींदीअ, छाती सां बि तूं लाहींदीअ। इहो पुटु मोटाए ॼण मूं रब जो कमु आहे। ही सारियूं कोशिशूं करण जो कुझु बि न थींदो। जेॾीमहिल आवाज़ आयो, गुफ़्तगू थी त हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी भेण बि उते पहुची वई। मां चवंदी अम्मा वञी जांच कर, ॿुधण में आयो आहे को ॿारड़ो फिरौन खे हथु आयो आहे, मुमकिन आहे त इहो दरिया में तरंदो तरंदो मुंहिंजो ई पुटु आहे, तुंहिंजो भाउ आहे, वञी जांच त कर, ईअं न थिए जो मूसा खे क़तलु करे छॾीनि। मां हिन माउ जो रूह आहे, पर तवकल अल्लाह ते हा त हिनखे कुझु न थींदो, पर जांच करे आहे हिन कहिड़े हाल में आहे मूसा। उहा भेण पहुचंदी आहे हज़रत मूसा जी उख़्त मूसा पहुचंदी आहे। उते पहुचण खां बाद में फिरौन खे चवंदी आहे हिकु औरत अहिड़ी आहे जंहिंजो तव्हांखे ॾस ॾियां, मुमकिन आहे त हुनजो खीर पीए। उहा औरत कहिड़ी? हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी माउ सॻी। हुननि खे ख़बर ई कान्हे का त पुटु इन जो आहे। अल्लाह अकबर, सारा ख़ुशि थी विया, चवणु लॻा वञ वञ हुनखे वठी आ।
उनखे इनाम ॾींदासीं, इकरामात ॾींदासीं, रिहाश बि हिते ॾींदासीं, छो जो असांजे पुट खे खीर पियारींदी। अल्लाह अकबर। बीबी सगोरी इंतज़ार में आहे। हज़रत मूसा कलीमुल्लाह जी भेण पहुचंदी आहे। अम्मा वो फिरोरी सॾीनि पिया, उहे दरबार में सॾीनि था। बीबी आसिया सॾे पई चवंदी आहे उन औरत खे वठी अचो जंहिंजो मूसा खीर पीए। हिते त कंहिं बि औरत जे छाती खे मुंहुं लॻाइण लाइ तयारु न आहे। जेॾी में बीबी सगोरी पहुची वई, हज़रत मूसा अलैहिस्सलाम खीर पीअणु शुरू कयो। बीबी सगोरी अल्लाह जा एहसान इकराम कया। ऐं जेतिरा साल हुकुम हो 2 सालनि जो अरसो जेतिरो पालना ॿार खे वॾो करे रखणो, तेसीं उम्मे मूसा खे बीबी आसिया मुक़ररु करे छॾियो त हिन ॿार खे खीर बि तोखे पीआरणो आहे, पर जंहिं शइ जी ज़रूरत हूंदी असीं अदा करण जे लाइ तयारु आहियूं। पुटु कंहिंजो, बीबी सगोरी जो पंहिंजो, ख़र्च कंहिंजो, फिरौननि जो। इहो साॻियो मूसा जॾहिं जवान थियो आहे, फिरौन जी सल्तनत खे ख़तमु करण वारो मूसा कलीमुल्लाह। अल्लाह फरमाए ॾिसो मुंहिंजा दुश्मनो, ॾिसो मुंहिंजी ताक़त ऐं कुन फयकून जो मालिक आहियां, जंहिं मूसा खे क़तल ॼणा हिकिड़े मूसा जे बचण जे लाइ ख़ौफ़ जे करे कई ॿारड़ा क़तल कराए छॾिया फिरौन। पर जॾहिं मूसा अलैहिस्सलाम पैदा थी वियो, जंहिंखे अल्लाह नबी करे छॾियो, जंहिं फिरौन खे शिकस्त ॾिनी, उनखे फिरौन कुझु न करे सघियो। तवक्कल बीबी सगोरी। वरी तवक्कल जो हदीस पाक में लफ़्ज़ था अचनि। हदीस पाक में अचे थो त हिकिड़ो माण्हू अहिड़ो हो जो झुड़ में नज़र थिए, झुड़ ककर में आवाज़ आयो, अस्के अला हदीक़त फुलान, फुलाने बाग जे मथां वञी तूं वस। माण्हू खे सोच आई त ककर में आवाज़ आयो आहे, इहो आवाज़ छा जो आहे? पोयां लॻो ककर तिखो तिखो वञे पियो, ही बि पोयां लॻो, क़रीब आहे जो ॿनी में उन वसणु शुरू कयो। ॿिए कंहिं जॻह ते कोन वसियो, उहो ककर वसी वापसि हली वियो। हाणे जंहिं माण्हू ॾिठो, जंहिं ॿुधो नालो हुनजो ककर में, इंतज़ार कई त माण्हू को अचे पियो अल्लाह जो बानू, उन अचण सां पंहिंजी ॿनी में पाणी भरणु शुरू कयो आहे। सलाम दुआ खां बाद में हुन खां पुछंदो आहे तूं त पंहिंजो नालो ॿुधाए, तुंहिंजो नालो छा आहे? हू चवंदो आहे तोखे ज़रूरत कहिड़ी मुंहिंजे नाले पुछण जी? यार तूं मूंखे पहिरीं नालो ॿुधा त तोखे पोइ ॿुधायां त मक़सदु छा आहे मुंहिंजे नाले पुछण जो। जंहिंमहिल नालो पंहिंजो ॿुधाईंदो आहे त हीउ चवंदो आहे अल्लाह जा बाना, इहे लफ़्ज़ तुंहिंजो नालो वठी करे आवाज़ आयो, ग़ैबी आया आवाज़ हो इन ककर में, जंहिंखे हुकुम थियो इसके अला हदीक़त फुलान, हिन माण्हू जे बाग जे मथां वञी वस। स्पेशली उन ककर खे अमर थियो जो तुंहिंजे बाग जे मथां, तुंहिंजे ॿनी जे मथां वसी हले वियो, ॿिए कंहिं जॻह ते फुड़ो बि कोन किरियो, का कणी बि कान वसी। आख़िरकार त तुंहिंजो कहिड़ो कमु, कहिड़ो अमल आहे, एॾी तवक्कल, एॾी भरोसो, सबबु छा आहे तोर मूंखे बि सम्झा। चवणु लॻो यार मुंहिंजो वॾो अमल त न आहे, पर मूं पह करे छॾियो आहे, मूं वाइदो करे छॾियो आहे अल्लाह सां त अल्लाह सुभाणे व तआला ते मुंहिंजी पूरी पूरी तवक्कल आहे। इहो वाइदो थिए अल्लाह जॾहिं फ़सुलु मुंहिंजो लहंदो आहे, उन फ़सुल खे मूं 3 हिसा कंदो आहियां। हिकिड़ो हिसो आउं ग़रीबनि मिस्किन में विरहाईंदो आहियां, ॿियो हिसो मुंहिंजे बचनि जे लाइ, ॿारनि लाइ, घर वारनि जे लाइ हूंदो आहे, टियों हिसो उन मां उहो आहे जेको इन फ़सुल खे तयारु करण जे लाइ जेको ख़र्चु हूंदो आहे, या अन्न हूंदो आहे, या जिन्स वठी करे इन लॻाईंदो आहियां ज़मीन में, इन बाग में लॻाईंदो आहियां। तंहिं करे अल्लाह सुभाणे व तआला मूं ते एॾो महिरबानी आहे, बारिशूं थियनि या न थियनि मूंखे फ़िक्र ई न हूंदो आहे, मुंहिंजी अल्लाह में तवक्कल आहे। तंहिं करे अल्लाह सुभाणे व तआला अहिड़े नमूने सां मुंहिंजा मसइला हल कंदो आहे। छो त आउं 3 अमल कंदो आहियां। कहिड़ा 3 अमल कंदो आहे? हिकिड़ो त ग़रीबनि मिस्किननि खे इन्हनि मां ख़ैरु कढंदो आहियां, ॿियो
तव्हां पंहिंजे बचनि जे मथां ख़र्च कंदो आहियां, ऐं टियों त इन बाग़ जे मथां जेको ख़र्च ईंदो आहे इन 3 हिसनि में पंहिंजी रक़म खे जेका आमदनी हुजे उनखे तक़सीम कंदो आहियां। अवां अॼु ईअं करे ॾिसो, तव्हां आज़मायो पंहिंजे फ़सलनि खे त अलाह ताला तव्हांजा कीअं। कई माण्हू सवेकड़ ज़मींदार आहिनि पर हुनजी दाह कांदी बंदि थिए, इन करे जो हू कंजूसाई था कनि, हू बुख़ल खां था कमु वठनि, अलाह ताला उन्हनि ते नाराज़ आहे। सदको कयो, ख़ैर कयो, उशर कढो, इहो तव्हां ते हक़ आहे। पंहिंजे फसल मां ज़कात ॾियो, सदको ॾियो। हदीस पाक में अचे थो असदक़त तुदाफ़िल बला, सदको ई ख़ैरात आहे, मुसीबतुनि खे टारे छॾींदो आहे। पर शर्त इहो आहे त अलाह ते तवक्कल कबी आहे। वरी ॿियो मिसाल पाण करीम सां सम्झनि फरमायो, कंहिंजे ॾुखे टाइम ते कमु अचो, कंहिंजे परेशानी में कमु अचो, अलाह ताला तव्हांजी परेशानी दूर फरमाईंदो। हिते बि तवक्कल जो मिसाल थो मिले। मुसाफ़िर आहे, अजनबी आहे, गैर इलाइक़े में आयो आहे, का शइ कान्हे का हथ में। हदीस पाक में सहीह बुखारी हदीस आहे, पाण करीमन फरमायो त चवणु लॻो त यार आऊं परदेसी आहियां, आऊं ग़रीब माण्हू आहियां, मूं वटि का शइ कान्हे, कुझु मुंहिंजी मदद कर, रक़म ॾे, वरी वापसि तोखे कंदुसि, सदको ख़ैरात कोन थो घुरां। हिन चयो त यार तूं को गवाह अथई? चई गवाह कोन्हे, अलाह मुंहिंजो गवाह आहे। भला को वकील? चई अलाह मुंहिंजो वकील आहे। भला को सुञाणप वारो? चई अलाह मूंखे सुञाणे थो, मुंहिंजो ॿियो केरु कोन्हे को हिते। आख़िरकार जो हिन चयो अलाह अलाह पे चई, हिनखे अॻिले माण्हू खे रहम अची वियो। हुन चयो यार त तुंहिंजो भरवसो अलाह में आहे त पोइ तोखे आउं रक़म ॾेई थो वञा, हीअ अशरफ खणी वञ, पोइ मूंखे ॾेई वञा, बसि अलाह ते तवक्कल आहे त ॻाल्हि ख़तमु। अलाह अकबर। पाण करीमन फरमायो हीअ रक़म खणी करे रवानो थियो आहे। रस्ते खां मटींदो आहे, वॾी नहर आहे, दरिया पार करे रवानो थी वियो आहे। जॾहिं मुक़ररु टाइम थियो आहे पैसनि ॾियण जो, रक़म जे वापसी जो टाइम थी वियो आहे, हिन कोशिशि करे महिनत करे रक़म वापसि करण जो हुकुम मुताबिक़ अचे पियो, छो त हिनखे ख़बर आहे त मुंहिंजे मामले में दरमियान में अलाह पयल आहे। हिन वकील मूंखां घुरियो, मुंहिंजो अलाह आहे। हिन शाहिद घुरियो, मुंहिंजो अलाह आहे। हिन सुञाणप घुरी, मुंहिंजो अलाह आहे। हाणे अलाह ते तवक्कल करे हिन मूंखे ॾिनो आहे, मुंहिंजो कमु आहे त पूरे टाइम ते वाइदे मुताबिक़ हुनखे रक़म अदा कयां। घरां निकिरंदो आहे, अची दरिया जे कप ते ईंदो आहे, वेही वेही वेंदो हलियो आहे, वरी ॿेड़ो ईंदो कोन्हे को जेको पार कराए हिनखे पैसा ॼाण अचे। हिकिड़ो हिन पासे आहे दरिया जे, ॿियो हिन पासे दरिया जे। हिकिड़ो ॾींहुं गुज़री वियो आहे, वापसि वियो हलियो, वठण वारो बि वापसि किनारे तां घर मोटी हले वियो। इहे हसरतूं खणी आयो त आउं रक़म वठण थो वञा, वापसि मोटी आयो। ॾियण वारो वापसि मोटी आयो, वरी ॿियो चकर अचे थो, वरी वेही 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 वरी ॿेड़ो कोन आयो, वापसि मोटी वियो। टियों दफ़ो आयो, वरी ॿेड़ो कोन आयो। आख़िरकार हिकिड़ी सोच आई सम्झ में, दिमाग़ में हिकिड़ी ॻाल्हि आई। उहा कहिड़ी आई त अलाह ते तवक्कल मुंहिंजी एॾी आहे, पोइ छो न अञा तवक्कल खे वधायां। इहा सोच करे काठ जो टुकड़ो खणंदो आहे। हदीस शरीफ़ में ईंदो आहे काठ जो टुकड़ो खणंदो आहे, उन टुकड़े काठ जे में सुराख कंदो आहे। जहिड़े नमूने सां जीअं गिरमट में सुराख थींदो आहे, गिरमट जे थ्रू ईअं सुराख करे उन सुराख में उहे रक़म रखंदो आहे, उनखे बंदि करे काठ खे उन दरिया जे हवाले कंदो आहे। ऐं छा चवंदो आहे? अलाह ई तुंहिंजे वाइदे मुताबिक़ मालिक साईं तोखे दरमियान में आंदुमि, शाहिदी गवाह मूंखां पुछी, मूं तुंहिंजो नालो वरितो, सुञाणप मुंहिंजी का बि कान हुई, कर्ज़ मूंखे अदा करिणो आहे, हक़ हुनजो शख़्स जो आहे, लिहाज़ा मालिक इनखे पंहिंजे मालिक ताईं तूं पहुचाए, तुंहिंजी मर्ज़ी आहे, मुंहिंजे वस जी ॻाल्हि कान का आहे। इहो थी उहो टुकड़ो काठी जो तरंदो तरंदो किनारे ते पहुतो आहे। पाण करीमन फरमायो त जेको कर्ज़ वठण जे लाइ वियो आहे, उहो किनारे ते शाम जो मायूस थी करे ॾिसे पियो, काठ जो टुकड़ो अचे पियो, भला ॿियो कुझु कोन्हे, काठी खणी वञी घर बाह में ॿारिया। हुन काठी कुल्हे ते रखी आहे, वञी घर रसियो आहे। हुन पहिरियों जीअं धक कयो आहे त काठी चीरजी पई आहे। उन काठी जीअं चीरजी हुई त हुन मां उहे पैसा अशरफ निकिरी आयूं जेके हिन ॾिनियूं हुयूं उधार, ऐं हुन में हिकिड़ी पर्ची बि निकिरी आई। उन पर्ची में लिखियलु आहे त अदा तोसां मूं जेको वाइदो कयो हो
उनजी आउं मदद थो कयां, माफ़ी थो वठां। वजह इहा हुई त 3 ॾींहंनि ताईं पहुतो आहियां, पर ॿेड़ो आयो कोन को जो दरिया ऐं किनारो दरिया खे क्रॉस करे तो ताईं पहुचां। तंहिं करे 3 ॾींहंनि खां बाद में मूंखे तरकीब आई, मूंखे यकीन आहे अलाह में तवक्कल आहे, तोखे पंहिंजी रक़म मिली वई हूंदी ऐं जे देरि थी आहे त मूंखे माफ़ कजां। हू माण्हू इंतिहाई ख़ुशि थियो। घर वारनि खे ॿुधाई त वाक़ई जेको आहे सो अलाह सुब्हानहू व तआला ते मूं तवक्कल कई, हुन बि तवक्कल कई, हुन पंहिंजो वाइदो निभायो, पाण पहुची कोन सघियो, पर मुंहिंजी रक़म ॾिसो कहिड़े नमूने सां मूं ते पहुची आहे। टाइम काफ़ी थियो। आख़िरी हज़रत अबू ज़र रज़ियल्लाहु ताला अन्हु जे तवक्कल जो वाक़ियो ॿुधाईंदुसि इख़्तिसार सां। सैयदना अबू ज़र ग़फ़ारी रज़ियल्लाहु ताला अन्हु मुअम्मर तरीन सहाबी आहे, वॾी उमिरि थी वई आहे। जॾहिं मदीनो छॾीनि था, कुझु मामलात अहिड़ा थी विया पाण करीमनि खां बाद में जो हज़रत अबू ज़र ग़फ़ारी रज़ियल्लाहु ताला अन्हु मदीनो छॾे करे पहाड़नि में रहियो, शहर छॾे वियो। उमिरि वॾी हुई, बीमारी शुरू थी वई, कई साल उते रहियो। हाणे क़रीबुल मौत, बेहोशी जा दौरा पिया थियनि, वरी होश पियो अचे। घरवारी मायूस थी करे मथां रोंदी आहे। रोई करे हज़रत अबू ज़र ग़फ़ारी रज़ियल्लाहु ताला अन्हु निहारींदो आहे, हौसलो ईंदो आहे। रोई छो पई? चइसि इन करे पियो रोआं, हिन झंग में, हिन बयाबान में मूं औरत खां सवाइ को बि न आहे। अबू ज़र जेकर तुंहिंजो टेम पूरो थी वियो, ॾींहं पूरा थी विया, आख़िरकार तोखे कफ़नाईंदो केरु, दफ़नाईंदो केरु, जनाज़ो तुंहिंजो केरु पढ़ंदो? हज़रत अबू ज़र ग़फ़ारी रज़ियल्लाहु ताला अन्हु खे अल्लाह ते केॾी तवक्कल आहे, केॾो भरोसो चवण लॻो परवाह न कर, मुंहिंजे नबी मूंसां जेको वाइदो कयो हुनजी ख़िलाफ़ कान थींदी, उहो ई थींदो जीअं पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए विया। बीबी साहिबा फरमाईंदी आहे, छा पाण करीमन फरमान फरमायो? फरमाईसीं 4 साहबी हुआसीं, वॾी उमिरि वारा। पाण करीमन फरमायो इन्हनि मज़ा सभु फोती वेंदा, बाक़ी हिकिड़ो शख़्स आख़िर में बचंदो जेको वञी बयाबानी झंगलनि में रहंदो। पोइ उनखे मौत ईंदो, उनजा साथी उनखे ॻोल्हे ॻोल्हे करे उनखे कफ़नाईंदा बि, उनखे दफ़नाईंदा बि, उनजो जनाज़ो बि थींदो। उहो यकीन कर तां आऊं आहियां, छाजे करे जो मुंहिंजा त हिकु दोस्त हुआ, उन्हनि मां 3 फोत थी विया ऐं चोथों बाक़ी ज़िंदा आहियां। बीबी सगोरी की तरह ख़ामोश थी वई। हाणे हज़रत अब्दुल्ला बिन मसूद जहाद जे सांगे साहबनि खे वठी करे उन पहाड़ी इलाइक़े में वियो आहे। ॾिसो अल्लाह सुब्हानहू व तआला ते जंहिंजी तवक्कल अल्लाह ताला कीअं महिरबानी थो करे। उन इलाइक़े मां घुमंदे घुमंदे उन इलाइक़े खां मटींदे चवणु लॻो त हज़रत अबू ज़र ग़फ़ारी रज़ियल्लाहु ताला अन्हु कई साल पहिरीं मालूम इहो थियो त मदीनो छॾे करे हिन इलाइक़े में रहंदो आहे, भला ॾिसियो हलूं, मुलाक़ात त करे हलूं। पंहिंजो साथी हो कंहिं वक़्त जो, पोड़ो मुड़सो, ख़बर न आहे त कहिड़े हाल में आहे, हितां हलूं था पर हिन खां थी पियो था हलो। अल्लाह अकबर बीबी सगोरी आहे, इंतज़ार में न वेठी आहे। अचानक छा थी वियो जो हज़रत अबू ज़र ग़फ़ारी रज़ियल्लाहु ताला अन्हु फोत थी वियो। बीबी सगोरी पंहिंजे सहाबी मुड़ुस जे मथां रोंदी पई आहे। हाणे परेशानी जो आलम आहे त हिन जे केरु जनाज़ो पढ़ाईंदो, केरु कफ़नाईंदो, केरु दफ़नाईंदो। बीबी सगोरी फरमाईंदी आहे, कुझु देरि थी आहे, मूंखे दरवाज़े ते सॾु थियो आहे। मूं चयो केरु? चवणु लॻो बाबा असां पुछणु आया आहियूं त अबू ज़र ग़फ़ारी जो घर ही आहे? बीबी सगोरी फरमाईंदी, हा अबू ज़र ग़फ़ारी जो ही घर आहे, पर तईं अबू ज़र खे सुञाणो त बि केरु माण्हू अजनबी हुयो? चवणु लॻा असीं मदीने मां उथिया आहियूं, असीं जिहाद जे लाइ निकिता आहियूं। अब्दुल्ला बिन मसूद मुंहिंजो नालो आहे ऐं हज़रत अबू ज़र ग़फ़ारी रज़ियल्लाहु ताला सां मुलाक़ात करण लाइ आयो आहियां। बीबी सगोरी पर्दो करे रोई फरमायो त तव्हांजो साथी अबू ज़र हाणी वफ़ात करे वियो आहे, पर मुंहिंजा अल्लाह
तुंहिंजो कहिड़ा वाइदा मुकमल आहिनि, तुंहिंजे पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जे गुफ़्तगू ज़ुबान ते केॾी सचाई हुई, केॾो यकीन कामिल हो। अबू दर गफ़ारी खे उन टाइम ते मूंखे चवंदो वियो, घरवारी गम न कजां, परेशान न थिजां, मुंहिंजा साथी ज़रूरु ईंदा, छो जो पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जो वाइदो थियल आहे। पोइ ईंदो तले केरु, जेके मूंखे कफ़न बि ॾींदा, मुंहिंजो जनाज़ो बि पढ़ाईंदा, मुंहिंजी तदफ़ीन कंदा। अब्दुल्ला बिन मसूद, असांखे ख़बर कान हुई त अॼु अब्दुल्ला बिन मसूद पाण अची वेंदो पंहिंजे साथियुनि सां गॾु। बीबी सगोरी खे चयूं त बीबी सगोरी पर्दो कर, तूं पंहिंजी साइड में बि असांजी ज़िमेदारी आहे, मूंसां साथी गॾनि जिहाद लाइ सभु मुजाहिद आहिनि ऐं नबी करीम जा साथी आहिनि। असीं पंहिंजे साथी खे कफ़न बि ॾींदासूं, असीं जनाज़ो पढ़ाईंदासूं, तदफ़ीन बि कंदासूं, मग़फ़िरत जूं दुआऊं बि घुरंदासूं। उन खां पोइ में तोखे सुकून सां आराम सां तोखे मदीने पहुचाईंदासीं। हज़रत अब्दुल्ला, हज़रत साहबी अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु हत अबू ज़र गफ़ारी जो कफ़न ॾिनो ऐं कफ़न बि गॾु साण, छो जो मुजाहिद हूंदा न, जिहाद लाइ निकिरंदा, हर पंहिंजी जेको आहे तयारी करे निकिरंदा हुआ। कफ़न ॾियनि था, उन खां बाद में जनाज़े निमाज़ पढ़ाइनि था, पोइ तदफ़ीन कनि था, पोइ मग़फ़िरत जी दुआ घुरनि था, पोइ बीबी सगोरी खे महफ़ूज़ नमूने सां वापसि मदीने पहुचाइनि था। अल्लाह सुब्हानहू व तआला पंहिंजा वाइदा पूरा कंदो आहे। जेको अल्लाह ते तवक्कुल रखंदो आहे, अल्लाह ते भरोसो रखंदो आहे, पंहिंजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इरशादात गिरामी ते हुनखे यकीन हूंदो आहे, अल्लाह ताला उनजे लाइ आसानी पैदा कंदो आहे। त मुंहिंजा अज़ीज़ो, अर्ज़ु करण जो मक़सदु इहो आहे त तव्हां अल्लाह में तवक्कुल यकीन मुकमल कयो, मुहकम यकीन तव्हांजो आहे, तवक्कुल कामिल आहे अल्लाह में, त हर टाइम ते ॾुखनि में परेशानियुनि में अल्लाह ताला तव्हांजी मदद कंदो ऐं उतां खां वसाइल पैदा कंदो। जीअं मूं पहिरीं आयत पढ़ी त अल्लाह ताला मसइला ईअं हल कंदो, तव्हांखे ख़बर ई कान पवंदी किथां जो हत अबू ज़र गफ़ारी वफ़ात करियो आहे, किथां हज़रत अब्दुल्ला बिन मसूद साथियुनि खे वठी आयो आहे, ख़बर ई कान्हे का। पुछंदो पुछंदो ख़ैमे ताईं पहुतो आहे ऐं उन खां बाद में हुननि निमाज़ूं पढ़ियूं आहिनि, इबादत दुआऊं बि घुरियूं आहिनि, अल्लाह ताला उन्हनि मां राज़ी थी वियो। इहो सहाबा इकराम जो तरीक़ो, इहो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तवक्कुल जो तरीक़ो, इहो असहाब इकराम जो तवक्कुल जो तरीक़ो असां अपनाईंदासीं, इंशाअल्लाह असीं कामयाब आहियूं, कामरान आहियूं। अल्लाह ताला खां दुआ घुरो, अल्लाह ताला मूंखे अव्हांखे अल्लाह ते मुकमल तवक्कुल रखण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। आज़ान थी विया।